नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के मसूद बुरगड़ी व खबर ईंदड़ मसूद बुरगड़ी लग गोठ रईस हाजी अजीजुल्लाह बिरोही में सिंध बिरोही इत्तेहाद जी गॾिजाणी थी गुज़री। बिरोही बिरादरी जो इत्तेहाद ठाहे जाइज़ हक़नि लाइ जदोजहद कंदासीं ॻोठाणनि जो इज़हार। उन मौके ते सिंध बिरोही इत्तेहाद हैदराबाद जे अॻुवाणनि दाद मोहम्मद बिरोही, अरशाद बिरोही, एडवोकेट मोहम्मद हुसैन बिरोही, प्रोफेसर मंठार बिरोही मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजो सिंध बिरोही इत्तेहाद जे बारे में मां इहो ॿुधाईंदुसि। असां बिरादरी जी हिकिड़ी मीटिंग आहे। असां कोशिशि हिन सिंध बिरोही इत्तेहाद को सियासी को पार्टी कोन्हे, को बि असां सियासत हिते कोन्हे। हिते सिर्फ़ु असां चऊं था असां पंहिंजी बिरादरी खे शऊर ॾियूं। जीअं त एजुकेशन हिते वॾा मसइला आहिनि। असां बिरोही जेको कम्यूनिटी आहे हिते असांजी तालीम जी घणी घटिताई आहे। जेके विलेज हुजनि या सिटी जा एरियाज़ कुझु अहिड़ा आहिनि, हैदराबाद एरियाज़ आहिनि जीअं मसूद बुरगड़ी थियो। असां चाहियूं त असांजे जेके नौजवान आहिनि, जेके ग़रीब आहिनि, मज़लूम आहिनि, असां उन्हनि खे जेके नंढनि ॿारनि खे असां अॻिते आणियूं। एजुकेशन असां उन्हनि जी तालीम कंप्लीट कयूं, जीअं पाकिस्तान पंहिंजे मुल्क लाइ कुझु करे ॾेखारनि ऐं पंहिंजे पाकिस्तान लाइ कुझु बणिजी ॾेखारनि। असांजो मक़सदु आहे त असांजी कम्यूनिटी बिरोही कम्यूनिटी असीं ख़ुदि हिन धरती सन ऑफ सॉइल आहियूं। सिंध धरती असांजी अम्मा आहे। हिते बिरोही कम्यूनिटीअ खे सदाईं नज़रअंदाज़ कयो वियो आहे। इन लाइ असीं चाहियूं था त पंहिंजी बिरादरी जी हिकिड़ी ॿधी इत्तेहाद उन्हनि में हिकिड़ी अवेयरनेस पैदा करियूं त असांजा बुनियादी हक़ कहिड़ा आहिनि। तव्हां हींअर बि ॾिसो था त न का असांखे कंहिं असांजे बिरोहिनि जे ॻोठनि में न स्कूल आहिनि, न रोड आहिनि, न पाणीअ जो का सहूलियत आहे। ईअं पूरी सिंध धरतीअ ते जिथे बि बिरोही रहनि था उहो कंहिं न पॉलिटिकली उन्हनि खे मथे आंदो वञे थो, न कंहिं नौकरियुनि में, न कंहिं ॿिए बुनियादी सहूलियतुनि में। असां सिंध बिरोही इत्तेहाद जो मक़सदु इहो आहे त असांजा जेके पहिरियां त पंहिंजे क़ौमी जेके आहिनि इख़्तिलाफ़ जेको आहे पाण में बिरोही क़ौम जे अंदरि जेके आहिनि उहे इख़्तिलाफ़ ख़तमु कयूं ऐं उन्हनि जा नंढा वॾा मसइला जेको आहे उहो फ़ैसिलो करे उन्हनि जो जेको आहे खीरखंड कयूं। उन खां पोइ जेको सिंध में जेके बिरोही रहंदड़ आहिनि, जेके हिन एरिया में हुजनि या किथे बि हुजनि, उन सां जिथे बि को ज़ुल्म या ज़्यादती थींदी त असां उन सां गॾु आहियूं। जेको आहे उन सां हर मोड़ ते गॾु हूंदासीं। सिंध बिरोही इत्तेहाद न सिर्फ़ु असांजे हैदराबाद जा शहर में कोन्हे पर पूरे सिंध में आहे। नालो इन जे करे आहे सिंध बिरोही इत्तेहाद। हीउ हिकिड़ो असांजो मक़सदु आहे, सोशल तंज़ीम आहे। असां इहो चाहियूं था त इंसानियत जो ख़िदमत थियणु घुरिजे ऐं उन सां गॾोगॾु जेको बिरोही क़ौम आहे विछड़ियल आहे ऐं सभ खां वधीक हिन में तमामु एजुकेशन जे हवाले सां बि हिते पियल आहे। असांजो मक़सदु इहो आहे त हिननि खे कुझु अवेयरनेस ॾेई करे उन्हनि खे तालीम जी तरफ़ मुतवजह करियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।